नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे थरपारकर में खबर ॾींदा हलूं त थरपारकर जे ज़िले हेडक्वार्टर वारो शहर मिठी में वॾो बस टर्मिनल ڪروڙين रुपयनि जी लाॻत सां ठहियल मुसाफ़िरखानो ऐं पीअण जे पाणी जे लाइ ठहियल टांकियूं मुकमल तौर तबाह थी चुकियूं आहिनि। कराची, हैदराबाद तोड़े ॿिनि इलाइक़नि में ईंदड़ माण्हुनि जे लाइ सहूलियतूं न हुजण जे करे माण्हू परेशानी जो शिकार बणियल आहे। बाथरूम तोड़े पीअण जे पाणी जी टंकियुनि में लॻियल महांगे में महांगा नलका ऐं ॿियो सामान माण्हू कढे खणी विया आहिनि। लोकल माण्हुनि पारां टर्मिनल ईंदड़ कारोबार खोले कब्ज़ा कया विया आहिनि, पर इंतज़ामिया मुकमल तौर ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अचे थी। हिन हवाले सां अचो त मुसाफ़िर ऐं गाॾियुनि मालिकनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। थर जे हेडक्वार्टर जो शहर मिठी आहे, हुनजो ही बस टर्मिनल आहे, बस अड्डो आहे। क़रोड़नि जी लाॻत सां ही बस टर्मिनल हिते ठहियल आहे, पर हालत इहा आहे त हिते वॉशरूम तव्हां ॾिसंदा या हिते वही तव्हां मुसाफ़िरखाना ॾिसंदा, हिन में को भंगी न आहे रखियल, को मुलाज़िम न आहे रखियल। हिते वॾी बदबू अचे पई बाथरूम हिन मां मुसाफ़िरखाने मां। हिते को सफ़ाई कोन्हे, हिते को वॉशरूम जो को इंतज़ाम कोन्हे, हिते को पाणी जो इंतज़ाम कोन्हे। जेके मुसाफ़िर अचनि था उन्हनि खे हिते परेशानी मुंहुं ॾिसणो पए थो। असीं इंतज़ामिया खे अपील करियूं था त हिते जेको पंहिंजा मुलाज़िम टाउन जा हिते रखनि, हिते वॉशरूमनि जी, हिते जेके मुसाफ़िरखाना आहिनि हिननि जी जेको हिते सफ़ाई कनि। हिते हद खलियूं आहिनि। तव्हां हिन में बस टर्मिनल ते तव्हां ॾिसंदा, हिन पासे रेती लथी पई आहे, किरश लथो पियो आहे। रेती ऐं किरश जे करे जेको अधु हिते बस टर्मिनल उहो जेको हुते मसरूफ़ लॻो पियो आहे। असीं इंतज़ामिया खे अपील कंदासीं त हिते हद खलियूं हटायूं। जीअं त हिते थरपारकर जे सभ खां वॾे शहर मिठी, हेडक्वार्टर जे शहर मिठी में बस टर्मिनल जेको ज़ुबून हाली जो शिकार बणिजी चुको आहे। हिते जेको मुसाफ़िरखाना ठहियल आहिनि उन्हनि जे अॻियां बाक़ाइदगी सां कारोबार जो उरूज बणियल आहे। रेड़ा जेके आहिनि, सॼियूं फ्रूट जा गाॾा आहिनि, सब्ज़ी जा गाॾा आहिनि, सभई हिते हिन जे अॻियां बीठा आहिनि। मुसाफ़िरखाननि जे अंदरि जेके असांजूं परे खां जेके मुसाफ़िर औरतूं अचनि थियूं, उन्हनि खे पाणी जी सहूलियत परे जी जाइ, पर हिते पेशाब करण जी बि सहूलियत न आहे हूंदी। ज़ाहिर आहे किथे गाॾियूं ख़राबु थी वेंदियूं आहिनि त वीचारा मुसाफ़िर ग़रीब तबिके जा माण्हू होटलनि ते रही नथा सघनि, पर हिन मुसाफ़िरखाननि जी हालत अहिड़ी लॻी पई आहे। असीं हिते जा जेके बि आहियूं से परेशान आहियूं तमामु। पाणी जी सहूलियत काई कोन्हे, छाजे करे लेडीज़ वग़ैरह वीचारो ॿार बचो थियो, बाथरूम जी सफ़ाई कोई कोन्हे। इन खां अलावा जेको किरश पियो आहे उहो बि हुननि जी खे परे हटायो वञे। ही गंदगी लॻी पई आहे, ॿार बच्चा वथियो अचूं, हिते कोई पानी जी हुनजी सहूलियत न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।